ghari yasin शहर में फौत थियल फ़कीर सिफ़त drwesh सिकंदर खोखर जे लाश जी बेहरमती अस्पताल में एम्बुलेंस से लाश खणण बजाय गॾे गाड़ी ते खणाए वारसन ताईं पहुचायो। ghari yasin शहर में फौत थियल मलंग सिकंदर खोखर जी ओचितो तबियत ख़राब थी पई, जंहिंखे शहरनि ghari yasin अस्पताल आंदो, जिते डॉक्टर न हुजण करे मलंग सिकंदर खोखर तड़पी फौत थियो, जंहिंजे लाश खे अस्पताल में अस्पताल जे अङण ते फिटो करे छॾियो, जेको 2 कलाकनि ताईं निटण उस में पयल रहियो। जंहिं बदे में ghari yasin इम्तियाज़ मेमण अस्पताल पहुतो, जंहिं मलंग सिकंदर खोखर जो लाश एम्बुलेंस ते खणण बजाय गॾे गाड़ी में खणाए लाश जी बेहरमती कराए मरहूम मलंग सिकंदर खोखर जी लाश की बेहरमती कंदड़ सेहत खाते शिकारपुर के आला अमलदार डिप्टी कमिश्नर शिकारपुर तोड़ी असिस्टेंट कमिश्नर ghari yasin को भी नोटिस न वरितो। मलंग जे लाश बेहरमती ते सियासी समाजी मज़हबी तंज़ीम में ताव पखड़जी वियो आहे। शहरनि में सेहत खाते जे सोशल मीडिया ते पतो आखी करे धचियूं उॾाए छॾियूं आहिनि। रिपोर्ट ज़ोएब अंसारी ghari yasin।